जी तव्हां पंहिंजो ॿुधायो पए पहिरें हिसे में त तव्हां तब्दीली आंदी आहे जेके रूरल एरियाज़ में हेल्थ केयर सेटअप्स तव्हां क़ाइमु कया आहिनि तव्हांजो प्राइमरी फोकस मैटर्नल केयर ऐं मैटर्नल मॉर्टेलिटी रेट खे घटि करण बि आहे न्यूट्रिशन खे वठी करे इन्फेक्शियस डिज़ीज़िस जेके हुजनि था उन्हनि जे रेट में जीअं घटिताई अचे उन ते बि तव्हां कमु कयो था राइट। अच्छा सर हाणे थोरो सो फैक्ट्स एंड फिगर्स ते अचूं था जेकॾहिं तव्हांजो इहे समूरियूं दावाऊं आहिनि त पोइ हिन वक़्त ताईं बि छो सिंध जी जेकॾहिं मख़सूस तौर ते ॻाल्हि कयूं त 48% to 50% शायदि इन खां वधीक हुजनि शायदि मां पुराणो डाटा कोट कंदी हुजां जेके ॿार आहिनि दे आर सफरिंग फ्रॉम मेल न्यूट्रिशन 50% ऑफ विमेन आर सफरिंग फ्रॉम मेल न्यूट्रिशन उन खां अलावा 45% to 50% कुझु डाटा 60% बि ॿुधाए थो त सिंध में जेके औरतूं आहिनि उहे एनेमिक आहिनि यानी उन्हनि खे खून जी कमी हुजे थी। सो तव्हां कहिड़ी तब्दीली आंदी आहे PPHI अची करे जॾहिं ही नंबर्स ओड़ा जो ओड़ा बीठा आहिनि या इन्हनि खे तव्हां कीअं कंपेयर कंदा? ॾिसो हिन में ॿ टे शयूं असांखे लाइक रखणियूं पवंदियूं पंहिंजे ज़हन में। हिकु त इहो ईअं क्लेम न आहे त नंबर्स इम्प्रूव न थिया आहिनि जेके तव्हां फिगर्स ॿुधायो था। ॾिसो मिक्स सर्वे जेको तक़रीबन तव्हांजी एनुअल रिपोर्ट मां या कुझु खयां आहिनि? हा कंहिंजी PPHI जी एनुअल रिपोर्ट ॾिसो इहे असांजी एनुअल रिपोर्ट में ज़रूरु हूंदी पर इहो जेको मिक्स सर्वे जेको नॉर्मली गवर्नमेंट फेडरल गवर्नमेंट कराईंदी आहे जनरली नेशनल सर्वेस इहे को रीसेंट सर्वेस न थिया आहिनि। रीसेंट सर्विस जेकॾहिं थींदा त डेफिनेटली इन में इम्पैक्ट आयो हूंदो जो अपडेटेड न आहिनि। पीरियोडिक जेके सर्विस थींदा रहनि था उहे टेस्टिफाई कंदा आहिनि त हिकिड़ी इम्प्रूवमेंट आहे डेफिनेटली इम्प्रूवमेंट आहे। रिसेंट मां जीअं कोट कंदुमि रिसेंटली हिकिड़ो AKU ऐं गेट फाउंडेशन सां हिकिड़ो सर्वे कयो हुयो मेल न्यूट्रिशन जे हवाले सां त उन्हनि जी इहा फाइंडिंग हुई त जिथे जिथे इंटरवेंशन आहिनि BNP जी इंटरवेंशन आहे त उते 6+ मेल न्यूट्रिशन घटि थी आहे नंबर 1। नंबर 2 ॿियो ॾिसो MMR जेतिरे क़दुरु तालुक़ु आहे त MMR बे ओवरऑल जेको आहे डिक्लाइनिंग आहे घटियो आहे हुन में नेशनल लेवल ते ॻाल्हि कयो नेशनल लेवल ते सिंध लेवल ते बि ऐं इहो ऑब्वियसली इहो टेस्टिफाई कंदो जेके फ्रेश सर्विस थियनि था त उहो अञा ऑब्वियसली हिनखे कंदो। फैमिली प्लानिंग सर्विसिस जे हिसाब सां जेकॾहिं मां ॻाल्हि कयां त उन में बि जेके मिक्स सर्विस या रिसेंट पीडिएशियस जेके सर्वे थिया हुया उन में रूरल सिंध में देयर इज मच इम्प्रूवमेंट के ऐं उन में ऑब्वियसली PPHI रूरल सिंध में मेल न्यूट्रिशन खे वठी करे फैमिली प्लानिंग सर्विस जी ॻाल्हि मां कयां त उन में इम्प्रूवमेंट आहे। अनमेट नीड्स जी जेके डिमांड चॉइसिस जेको फीमेल जूं आहिनि उन में परसेंटेज में कॉन्ट्रासेप्टिव्स प्रिविलेंस रेट में रूरल सिंध में इम्प्रूवमेंट आहे। एंड ऑब्वियसली आई डोंट से ॾिसो त हिन में को जेतिरी का डिज़ायरेबल इम्पैक्ट अचणु खपे पर हिकिड़ो इंक्रीज़िंग ट्रेंड आहे। अच्छा उन लेवल जी चेंज छो नथी अचे? ॾिसो हिकिड़ो छो त असां जेकॾहिं नंबर्स ते सिर्फ़ु स्टिक कयूं मेल न्यूट्रिशन खे वठी करे तव्हांजी एनुअल रिपोर्ट में आहे त 6 मिलियन ॿारनि खे तव्हां 6.6 मिलियन ॿारनि खे स्क्रीन कयो आहे जंहिंमां 2 लख खां वधीक ॿारनि खे सिवियर एक्यूट मेल न्यूट्रिशन आहे। सो व्हाट आर यू डूइंग ऑन दैट? ॾिसो उहो जेके बि इहो असांजो सिस्टम आहे ऐं जेके मेल न्यूट्रिशन प्रोग्राम आहे कोई 2 साल अॻु में PPHI वटायो असां लॉन्च कयो आहे त इहे ऑन एवरेज जेके 6 खां 7 लख असां ॿार जेके ओवरऑल असां मिलियंस में स्क्रीन कंदा आहियूं ऐं असांजी हेल्थ फैसिलिटी जंहिंखे स्क्रीन थींदा आहिनि तक़रीबन 6 खां 7 लख ॿार जेके मेल न्यूट्रिशन या अफेक्ट थियनि था या सेम में अचनि था असां उनजो ट्रीटमेंट कंदा आहियूं। RUTF हिकिड़ो गवर्नमेंट ई बेसिकली उनखे असांखे प्रोवाइड कंदी आहे। RUTF हिकिड़ो थेरापेटिक फूड चइबो आहे जेको बेसिकली इलाजु कंदो आहे अहिड़नि ॿारनि जो ऐं उन्हनि जी न्यूट्रिएंट्स जी लेवल जेको आहे उहा इम्प्रूव कंदो आहे। त जेके बि ॿार कयो था उन में असांजो जेको क्योर रेट आहे इट इज़ मोर देन 87%। त इहे सभु ॿार जेके बि मेल न्यूट्रिशन में अचनि था मोर देन 87% दे आर क्योर्ड। इन खां अलावा जेके सीवियर कॉम्प्लिकेटेड ॿार हूंदा आहिनि असांजा न्यूट्रिशन स्टेबलाइज़ेशन सेंटर्स आहिनि कोई 17 जे क़रीब मुख़्तलिफ़ डिस्ट्रिक्ट्स में असां उनखे एडमिट कंदा आहियूं ऐं उते बि असांजो जेको क्योर रेट आहे मोर देन 90% आहे। विच मीन्स थिंग्स आर इम्प्रूविंग बट ॾिसो गैप्स आहिनि जेसिताईं उहे गैप्स न थींदा कवर तेसिताईं ऑब्वियसली डिज़ायरेबल रिज़ल्ट थोरो मूंखे सम्झाए ॾियो। इहो जेको 2 लख वारो अंक तव्हांखे ॿुधायो सिवियरली एक्यूट मेल न्यूट्रिशन खाद पीते जी जेकी खुराक जी घटिताई हुजे थी त हिन मां तव्हां चओ त 80% इन जो क्योर आहे बिल्कुलु उनखे ट्रीट करे चुका आहियो? उनखे असां ट्रीट कंदा आहियूं बिल्कुलु। इनखे असां हाणे जेके 2 लख वारो अंक आहे इनखे तव्हां ट्रीट करे रहिया आहियो या दे आर ऑल ट्रीटेड ऐं कहिड़नि इलाइक़नि मां वधीक अचनि पिया? मेजॉरिटी हिन मां ट्रीट थी वई हूंदी या कुझु प्रोसेस में हूंदा छो जो हिकिड़ो प्रोसेस हूंदो आहे 6 खां 8 हफ़्तनि जो या मे बि उनखां वधीक उन में असां उनखे जीअं मां तव्हांखे ॿुधायो फूड ॾींदा आहियूं त उन में जेके अचनि था 87% बि इन जे करे आहे इहो 100% हुजे हा रिमेनिंग आहिनि उहो डिफॉल्ट करे वेंदा आहिनि जेके ॿार आहिनि न ईंदा आहिनि इन जे करे। न त उहो हिकिड़ो इंटरनेशनली अप्रूव्ड फूड आहे जेकॾहिं उहो उन टाइम ते ॾिनो वियो उन पीरियड जे लाइ ॾिनो वियो
त इहा मेल न्यूट्रिशन एक्यूट मेल न्यूट्रिशन क्योर थी वेंदी। त इन जे करे 87% ॿार असां वटि इहे इन सभिनी मां क्योर थी विया हूंदा या प्रोसेस में हूंदा टुवर्ड्स क्योर। त तव्हां उनखे खाद खुराक ऐं जेका घुर्बल ट्रीटमेंट हूंदी आहे दैट यू प्रोवाइड वाया पीपीएच आहे उन्हनि जो जेके तव्हांजा सेटअप्स आहिनि। बिल्कुलु उहो गवर्नमेंट ई ॾिए थी, असां हुते हेल्थ फैसिलिटी ते उनखे पर ही नंबर ॾिठो वञे तव्हां नथा सम्झो त ही तमामु घणो वॾो आहे जहिड़े तव्हांजा दावा आहिनि पीपीएच आई जा। ॾिसो ऑब्वियसली ॾिसो नंबर बिल्कुलु घणो आहे, त मतिलबु डिफरेंस कहिड़ो थियो जॾहिं पहिरियों सरकार हुई तॾहिं बि ही नंबर्स एग्ज़िस्ट कनि पिया, तव्हां आया तॾहिं बि नंबर्स एग्ज़िस्ट कनि था, त कीअं असां कंपेयर कीअं कयूं? कंपेयर तव्हांखे क्योर रेट खे कंपेयर कयो त जेके बि ॿार हिन में बेसिकली स्क्रीन आउट थी विया त उहे क्योर थियनि था, 87% क्योर थियनि था। हाणे इट विल ब्रिंग इन इम्पैक्ट स्लोली एंड ग्रेजुअली, छो जो इहो प्रोजेक्ट हाणे ई स्टार्ट थियो आहे न, इहो इम्पैक्ट ऑब्वियसली इहो इम्पैक्ट ईंदो। नंबर 1 नंबर 2 मां जेका इंपॉर्टेंट शइ आहे तव्हांखे चवणु चाहियां पियो, उहो गैप्स आहिनि बेसिकली। ॾिसो को बि मेल न्यूट्रिशन जो प्रोग्राम आहे न उहो हिकिड़ो कंहिं हिकिड़े इनिशिएटिव सां नथो हली सघे, बिकॉज़ देयर टू मेनी काफ़ी शयूं आहिनि जेके मेल न्यूट्रिशन क्रिएट कंदियूं आहिनि। सिर्फ़ु खाइण खोराक जी हद ताईं न आहे, उन में बिहेवियर आहे, उन में जेको वाटर एंड सैनिटेशन आहे, छो जो साफ़ु पाणी या सैनिटेशन जेसिताईं तव्हां प्रोवाइड न कंदो त उनजी कंहिं बि ॿार जी इवन क्योर बि थी वेंदो त शायदि इहो कुझु टाइम खां पोइ वरी मेल न्यूट्रिशन जो इफेक्ट थी वञे, छो जो हुन में ऑब्वियसली जेकॾहिं सुठो एनवायरनमेंट उनखे न मिलंदो, साफ़ु पाणी न मिलंदो त उहो ॿार वरी बीमार थी पवंदो। त हिकिड़ो कंपोज़िट प्रोजेक्ट आहे जंहिं ते बि गवर्नमेंट कमु करे थी, सिंध गवर्नमेंट कमु करे थी। हाणे गवर्नमेंट लॉन्च कयो आहे हिकिड़ो प्रोजेक्ट जंहिंमें सेफ वाटर ऐं क्लीन वाटर ॾियण जे लाइ पूरे सिंध में त हिकिड़ो विद द सपोर्ट ऑफ वर्ल्ड बैंक प्रोजेक्ट लॉन्च थियो आहे। हुन जो टारगेट इहो ई आहे त जेके मेल न्यूट्रिशन अफेक्टेड एरियाज़ आहिनि उते वाश जे सेक्टर खे, वाटर एंड सैनिटेशन हेल्थ खे इम्प्रूव कयो वञे, त जीअं हिकु टोटल कंपोज़िट हिकिड़ो पैकेज ॾिजे त मेल न्यूट्रिशन खे तॾहिं ई प्रॉपर नमूने सां एड्रेस करे सघे। सिंध जे सभ खां वधीक कहिड़े ज़िले में ॿारनि में मेल न्यूट्रिशन तव्हांखे नज़र आई आहे हिन वक़्त ताईं? जनरली वेरी कंदी आहे, पर जेके फारदेस्ट स्टेट जीअं थरपारकर आहे, ऑब्वियसली फारफलंग आहे, कश्मीर आहे, जेके बि कंबर आहे, जेके असांजा फारदेस्ट डिस्ट्रिक्ट्स आहिनि उते, ऐं उते जनरली लिटरेसी वधीक आहे, अनअवेयरनेस घणी आहे, त उते मेल न्यूट्रिशन जा फिगर्स वधीक डिस्टर्बिंग आहिनि। थरपारकर जेको आहे लीड करे पियो। जी जी। ऑलराइट, मेल न्यूट्रिशन में ऐं उते तव्हां उन्हनि खे क्योर वग़ैरह प्रोवाइड कयो, ट्रीटमेंट इज़ ऑनगोइंग, असांजी इंटरवेंशन आहे उते बिल्कुलु। ऑलराइट, अच्छा सर हाणे थोरो औरतुनि ते अची वेंदासीं, जीअं तव्हां माउ जी सिहत ते बि कमु कयो पिया, त 45% किथे असांखे फिगर्स परसेंटेज मिले पई त जेके औरतूं आहिनि उहे एनेमिक आहिनि, खून जी उन्हनि खे कमी आहे, ऐं तव्हांजा आयरन सप्लीमेंट्री उनखे वठी करे बि कुझु प्रोग्राम्स आहिनि, त पोइ ही नंबर्स ऐं तव्हांजा प्रोग्राम्स वेर डू वी स्टैंड? ॾिसो अगेन उन में ॻाल्हि इहा ई हूंदी न, ॾिसो हिकिड़ी जॾहिं इंटरवेंशन स्टार्ट थिए थी त नॉर्मली टेक्स टाइम, जो इम्पैक्ट अचण में एॾा वॾा फिगर्स आहिनि, एॾो वॾो इम्पैक्ट आहे। पीपीएच अचण खां पोइ घटियो आहे फिगर या वधियो आहे? ऑब्वियसली घटियो आहे, ऑब्वियसली घटियो आहे, पर ॾिसो इन में छो जो जीअं अॻे मां चयो गैप्स हुया, हाणे द गुड थिंग इज़ की उहे गैप्स कवर थींदा वञनि था। अॻ में असां सिर्फ़ु आयरन सप्लीमेंट ॾींदा हुआसीं, WHO रिकमेंड करे थी तव्हां हिनखे MMS ॾियो, दैट इज़ जेको मल्टी न्यूट्रिएंट्स आहिनि, मल्टी माइक्रो न्यूट्रिएंट्स। उन में 4 डिस्ट्रिक्ट्स में असां इनिशिएटिव वरितो आहे विद द सपोर्ट ऑफ फेडरल गवर्नमेंट एंड गवर्नमेंट ऑफ सिंध। ऐं आयरन सप्लीमेंटेशन जो प्रोग्राम ओवरऑल सिंध में हले पियो? हा बिल्कुलु हले थो पियो, और आयरन सप्लीमेंट, पर उहो सफिशिएंट न आहे, जेको WHO चवे थी उहो सफिशिएंट न आहे। तव्हां जेसि ताईं MMS न ॾींदव तेसि ताईं मे बी इन मैटरनल मेल न्यूट्रिशन खे तव्हां एड्रेस न करे सघो। त इन जे करे सिंध गवर्नमेंट हाणे लॉन्च कयो आहे MMS प्रोवियन, शायदि जेको स्टार्ट न थियो आहे, पर वेरी सून असां सभिनी हेल्थ फैसिलिटीज़ ते MMS ॾींदासीं, जेके बि प्रेगनेंट विमेन आहिनि, लैक्टेटिंग विमेन आहिनि, त उनखे MMS ॾींदासीं। पर अगेन इवन असां जॾहिं MMS बि ॾींदासीं त इहो हिकिड़ो इट विल नॉट एंश्योर के उहा एनेमा बिल्कुलु ख़तमु थी वेंदी। त पोइ इन में कहिड़ा गैप्स आहिनि? असांजी औरतुनि में एतिरी खून जी कमी छो आहे? मेन गैप आहे जीअं मां अॻ में तव्हां चयो, जो मतिलबु आहे वक़्त ते सिहत जूं सहूलियतूं उन्हनि खे न मिलनि पियूं, हॉस्पिटल में उहा केयर न मिले पई। न ईअं न आहे, मेन जीअं मां तव्हांखे चवां थो न, उहो आहे इग्नोरेंस, इलिटरेसी। ओके, छो जो जेका हेल्थ स्टार्ट थींदी आहे न, का बि प्राइमरी हेल्थ केयर प्रिवेंशन, उहा पाण इंडिविजुअल खां स्टार्ट थींदी आहे, पर्टिकुलरली जेके विमेन फोक आहिनि, ड्यू टू अनअवेयरनेस, उनजी खाध पीते जी खुराक ठीक न हूंदी आहे, लेफ्ट ओवर्स खाईंदियूं आहिनि। एग्जैक्टली, लेफ्ट ओवर्स या जनरली ॾिसो असां वटि जेका डाइट आहे ॻोठनि में तव्हां ॾिसो त उहा बेसिकली न्यूट्रिएंट रिच कोन्हे, मतिलबु अनहाइजेनिक हूंदियूं, तव्हां ख़बर आहे लाइक पकोड़ा समोसा टाइप ऑफ इहा प्रिवेलेंस आहे उनखे। फ्रूट जी ॻोठनि जी खाधे खे त अञा वधीक पसंदि कयो वेंदो आहे, त उहो सही सेहतमंद खाधो खाईंदा आहिनि, खीर मखण, छो त हिते हाणे शहरनि जे इलाइक़े में त उहे नथा खाधा वञनि, पोइ बि तव्हां छा सम्झो पिया? इहो राइट, ॾिसो खीर मखण जिते खाधो वञे, जनरली तव्हांखे ख़बर आहे
खीर मखण बि अॼुकल्ह दौर में हाँ कोलेस्ट्रॉल ऐं ही शयूं तव्हां जी लग्ज़री थी वई आहे ॾिसो हेतिरो महांगो थी वियो आहे अच्छा, okay, in that context. फार फ्लंग एरियाज़ में जाते एब्जेक्ट पॉवर्टी आहे तव्हांखे ख़बर आहे असांजे मोर देन नियर टू 40% असां वटि एब्जेक्ट पॉवर्टी आहे त उते त उनखे हिकिड़ो तव्हां नॉर्मली 2 वेला खाइण जे लाइ 3 वेला खाइण जे लाइ नॉर्मली उहो स्ट्रगल कनि था ऐं जनरली अनअवेयरनेस इलिटरेसी आहे त उहो मुंहिंजी पंहिंजी सेल्फ हेल्थ ऐं इन खां अलावा जेको एनवायरमेंट खे साफ़ु रखणु आहे उहा इग्नोरेंस ये सब कंट्रीब्यूट कनि था टुवर्ड्स दी मैटरनल एंड पर्सनल हेल्थ पर्सनल हाइजीन इज़ वेरी इंपॉर्टेंट त उहो ॾिसो स्टार्ट ई उतां थिए थो न तव्हां जेॾी महिल सप्लीमेंट्स तव्हां तॾहिं ॾींदो उहा हिकिड़ी क्योर आहे सेकेंडरी इंटरवेंशन आहे प्राइमरी इंटरवेंशन इज़ कि तव्हां पाण एनवायरमेंट खे केतिरो साफ़ु रखो था तव्हां खाओ छा था ऐं ऑब्वियसली ॾिसो हिते सालनि जी ऐं तव्हांजी नॉर्मली जेका मैरिज आहे उहा कि तव्हां लेट स्टेज उहा जेके प्रेगनेंट विमेन आहिनि उहे कंहिं केतिरी एज में थियनि थियूं अर्ली मैरिजिस ऑब्वियसली जेके आहिनि उन शइ खे कंट्रीब्यूट कनि थियूं त हिकिड़ो अहिड़ो सीरियस प्रॉब्लम आहे जेको जस्ट वन इंटरवेंशन सां न थींदो मेन आहे हिन में बिहेवियरल चेंज जंहिंमें त जेसिताईं बिहेवियर चेंज न थींदो ऑब्वियसली रिज़ल्ट्स ओतिरा फास्ट ईंदा